सुष्मिता सेन खे पंहिंजी विञायल मक़बूलियत हाणे वापसि मिली रही आहे। संदसि वेब सीरीज़ ज़रिए वापसी सुष्मिता जी ज़िंदगी में ॿीहर रंग भरे छॾिया आहिनि। गुज़िरियल साल हू पंहिंजी बीमारी ऐं लाॻापनि जे हवाले सां ख़बरुनि में रही हुई ऐं हाणे हू पंहिंजे बॉयफ्रेंड रोहमन शाल सां ॿीहर नज़र अचण खां पोइ ख़बरुनि जी ज़ीनत बणी आहे। ॿिन्ही जा लाॻापा डिघे वक़्त खां हली रहिया हुआ, पर विच में ॿिन्ही वक़फ़ो वरितो हो ऐं धार थी विया हुआ। जीअं ई सुष्मिता मक़बूल थी आहे त शायदि संदसि बॉयफ्रेंड ज़िंदगी में ॿीहर वापसि अची वियो आहे। 48 सालनि जी सुष्मिता पंहिंजी फिटनेस जो ख़्यालु रखंदी आहे ऐं खेसि शादीअ बाबति सवाल कयो वियो त संदसि शादी कॾहिं थींदी ऐं रोहमन शाल छा संदसि अॼु बि बॉयफ्रेंड आहे। इन ते सुष्मिता चयो त मुंहिंजी मुहबत खुलियल किताब जीअं रही आहे। ज़िंदगी हिकु खुलियल किताब आहे जंहिंखे मां ईमानदारी ऐं बिना डप जे गुज़ारींदी आहियां। हुन चयो त असांजो वक़ार उहा शइ आहे जेका ज़िंदगी जे हिक पासे में नाहे हूंदी, पर अव्हां जे वजूद ताईं पहुचण में मदद कंदी आहे। अव्हां जेको बि फ़ैसिलो कंदा आहियो उहो अव्हां जी ज़िंदगी ते हाकारी या नाकारी असर ज़रूरु विझंदो आहे। अव्हां माण्हुनि खे धोखा ॾेई सघो था, कंहिंखे तकलीफ़ बि ॾेई सघो था, अव्हां ग़लति बि थी सघो था ऐं इन सां फ़र्क़ु पवंदो आहे। हुन चयो त मां शादी लाइ हमेशह तयारु रहंदी आहियां। शादी न करण जो कॾहिं नाहे सोचियो, छो त मुआशिरे जी सोच शादी करण जो सही सबबु नाहे। जेकॾहिं साम्हूं वारो शख़्स ठीकु आहे ऐं मुंहिंजी उमेदुनि ते पूरो लहे थो त मां ज़रूरु शादी कंदसि।